सिंधी अजरक जे मट कोन पाया ओ लख लाल मथा मलुटाया ओ सिंधी अजरक जे मट कोन पाया ओ लख लाल मथा मलुटाया नज़रूं मिलाए हिक रखणी चपचोर साईं अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े चंद्र अड़े लगी रही थधड़ी रहो लगी रही थधड़ी तो अचण जी न कई मुंद आई वई आस मोटी वई हीर कान घुली मन पंहिंजो सड़ियो थियो पंहिंजो थोरियो असां तोखे सजो असां तोखे खैरपुर के शहर पिरालो जी हवाउनि में जन्म वठंदड़ सरमन सिंधी अब्दुर्रहमान मुग़ल एक मज़हबी घराणे में जन्म वरितो। संदसि वालिद मोहतरम बारिश ऐं नेक इंसान हूंदा हुआ। इन करे सरमन सिंधी शुरू में मौलूद शरीफ़ चवंदो हो। सरमन सिंधी पंहिंजे जवानीअ जे शुरू वारे ॾींहंनि में ई सिंध सां इश्क वारे जुनून में लॻी वियो। टेक्निकल कॉलेज खैरपुर में पढ़ण वक़्तु महदूद वसाइल हूंदे बि हू सिंध लाइ पुकार बणिजी सिंध जे वस्तियुनि ऐं वावणनि में निकिरी वेंदो हो। सरमंद सिंध लाइ एतिरो त ॻायो जो अब्दुल वाहिद आरेसर संदसि शहादत ते चयो हो त सरमन सिंधी सिंध हो। सरमंद जे दोहिड़नि में सिंध जा सिपाही मस्त थी वेंदा हुआ। सरमंद जे कलाम जे आगाज़ में हकल सां टिनि ॾाढनि जी दीवारनि खे ॾार पइजी वेंदा हुआ। जॾहिं सरमंद ॻाईंदो हो त सिंध दरिया जे मौजनि में मस्ती अची वेंदी हुई। कारूंजर ऐं खीरतर जे जबलनि जो ॻाट ऊचो थी वेंदो हो। शाह भिटाई जे वायुनि ऐं शेख हयात जी सख़्त शाइरी खे सरमंद ई त ॻायो हो। तॾहिं त शेख हयात हिकु महफ़िल में सरमन सिंधी खे चयो हो त असांजा सवें किताब एतिरो असरु कोन ॾेखारे सघिया जेतिरो तुंहिंजी आवाज़ सिंध लाइ कमु करे ॾेखारियो आहे। सरमंद कॾहिं बि बेहूदा कलामनि खे न ॻायो। सरमंद इश्किया कलाम चवण वक़्तु बि सिंध जे ज़िक्र खे लाज़िम सम्झंदो हो। सन वारो सैयद सरमंद खे ईंदो ॾिसी पंहिंजे बेड तां सुरी सरमंद खे वेहण लाइ जाइ ॾींदो हो। सरमंद खेसि चवंदो हो साईं मां तव्हांजे कदमनि में वेहण खे गनीमत सम्झंदो आहियां। तव्हांजे भरिसां बराबरी में न त साईं जीएम सैयद चवंदो हो सरमंद तूं सिंध खे एतिरो त ॻायो आहे जो हाणे तुंहिंजी नस नस ऐं वार वार मां सिंध जी ख़ुशबू महके पई। सरमंद जॾहिं ॻायो हो त मारुनि छोड़िया मालड़ा असुर जो उथी त ॻोठ जे माण्हुनि जा लिंग लिंग ठरी पिया हुआ। सरमंद हिकु समाज सुधारक बि हो। संदसि ॿोल हुआ हूअ कारी हुई पर बेॾोही वेचारी हुई। साईं जीएम सैयद सरमंद खां बार बार ही कलाम ॿुधंदो हो। वठी हर हर जनम वरबो मिठा महिराण में मिलबो जेकी क़ौमी गीत जा ॻायल ॿोल साईं जीएम सैयद जी वसियत मुताबिक़ संदसि आख़िरी आरामगाह जे दरवाज़े मथां लिखियल आहिनि। सरमन सिंधी ज़िया आमिर जे दौर में 3 महीना जेल बि घारियो जॾहिं चयो हुयईं त नाइल असांजो मालिया मासूम गुलनि जो छा थींदो। 27 डिसंबर 1996 जे अभागी शाम जॾहिं सरमंद ठठो वेझो हिकु रोड हादसे में शहीद थी सिंध खे सुक्तीअ में छॾे पंहिंजे मालिक हक़ीक़ीअ सां मिलियो। सरमंद पाण त जिस्मानी तौरु असां खां धार थी हलियो वियो पर पंहिंजे पोयां हिकु अण खुटंदड़ नज़रियो छॾे वियो जंहिं मथां अॼु बि केतिरा ई नौजवान हलनि पिया। सरमंद जा गीत हिकु हाकारी सोच ऐं समाज सुधारक इंसान बणाइण में मददगार साबित थींदा आहिनि। इन करे अॼु बि सिंध जो हर माण्हू सरमंद खे वॾे चाह सां ॿुधंदो रहे।